ओम शांति। अदिति मुरली जी तालिकाए 9-10-2023 मीठा मीठा बाप दादा जीवंता मीठे मीठे बार चित्र याद में रहना पवित्र रहना उतरो पारलौकिक माता पिता जी दुआओं मिलती रहेंगी। दुआओं मिलण सां सदा सुखी थी वेंदो। प्रश्न बाप सभी ॿारनि की कहिड़ी राय ॾेई कुकर्म करण सां बचाईंदा आहिनि। उत्तर बाबा राय ॾींदा आहिनि ॿार तव्हां वटि जो बि धन दौलत आदि आहे उहो सभु पाण वटि ई रखो, लेकिन ट्रस्टी थी करे हलो। तव्हां चईंदा आया आहियो हे भगवान ही सभु कुझु तव्हांजो आहे। भगवान ॿार ॾिनई, धन दौलत ॾिनई। हाणे भगवान चए थो इन सभिनि सां बुद्धि योग कढी तव्हां ट्रस्टी थी करे रहो, श्रीमत ते हलो त कोई बि कुकर्म न थींदो, तव्हां श्रेष्ठ थी वेंदव। गीता वठी वठो दुआयूं माँ बाप जी। ओम शांति। जो ॿार चईंदा आहिनि असांजो मुख न हलंदो आहे, सम्झाए न सघंदा आहियूं, उन्हनि खे सेंटर जी भ्रमणी कीअं सिखलाए इहे शिव बाबा सम्झाइनि था। चित्रनि ते सम्झाइणो त ॾाढो सहज आहे। नंढे ॿारनि खे चित्र दिखलाए करे सम्झाइणो पए। ईअं न क्लास में सभी वञी करे वेहनि ऐं तव्हां मुरली शुरू करे छॾो। न, नंढे ॿारनि खे चित्रनि ते सिखलाए करे सम्झाइणो पए। ईअं न कि क्लास में सभु अची करे वेही रहनि ऐं असां मुरली शुरू करे छॾूं। न, ये त हड्डी जिगरी वेही सम्झाइणो खपे ॿारनि खे। ॿारनि गीत त ॿुधो, हिकु पारलौकिक माता पिता अर्थात क्लास में वेहण खां पहिरियों असांखे पहिरियों कोर्स कराइणो खपे। गीत त ॿुधो न, हिकु पारलौकिक माता पिता जेके यादि कंदा आया आहियूं। तव्हां माता पिता आहे, उहा आहे सृष्टि जो रचयिता। माता पिता जरूर स्वर्ग रचदा न, सत्युग में स्वर्गवासी ॿार हूंदा आहिनि। हिते आहिनि माता पिता खुद ई नरकवासी आहिनि त ॿार बि नरकवासी पैदा थींदा आहिनि। गीत में चइबो आहे न, चयो त न वठी वठो दुआयूं माँ बाप जी। तव्हां ॼाणदा आहियो हिन समय माँ बाप त दुआयूं न ॾींदा आहिनि। हिन समय जा माँ बाप असांखे दुआयूं न ॾींदा आहिनि, स्वर्गवासी दुआ कंदा आहिनि। जो दुआ पोइ अधु कलाक हलंदी आहे। हिन समय जा माँ बाप त दुआयूं न ॾींदा ई सघंदा आहिनि, न ॾींदा आहिनि असांखे। स्वर्गवासी दुआ कंदा आहिनि। जेका माँ बाप असांजे लाइ स्वर्ग ठाहिनि था उहे असांखे वरसो त ॾियनि। पोइ अधु कलाक पोइ श्रापित थी वेंदासीं, खुदि बि पतित थी वेंदासीं त ॿारनि खे बि पतित ठाहींदासीं न, हुनखे आशीर्वाद त न थींदासीं न। श्राप ॾींदे ॾींदे भारतवासी श्रापित थी विया आहिनि। केतिरो दुख ई दुख आहे न। इन करे माता पिता खे यादि कंदा आहिनि न। हाणे उहो माता पिता दुआयूं करनि था न, हाणे उहे माता पिता दुआयूं करनि था, पढ़ाई करे पतित खां पावन ठाहिनि था न। इहा आहे आसुरी संप्रदाय रावण राज्य। हुते आहे दैवी संप्रदाय राम राज्य। रावण जो जन्म भी भारत में ई आहे। शिव बाबा जंहिंखे राम चइबो आहे उन्हनि जो जन्म भी भारत में ई आहे। तव्हां जॾहिं वामार्ग में वेंदा आहियो त भारत में रावण राज्य शुरू थी वेंदो आहे। त भारत खे राम परम पिता परमात्मा अची करे पतित खां पावन ठाहींदा आहिनि न भारत खे। रावण ईंदो आहे त मनुष्य पतित थींदा आहिनि। ॻाईंदा बि आहिनि राम वयो रावण वयो, जंहिंजो बहु परिवार। राम जो परिवार केॾो नंढो आहे न, ऐं सभु धर्म खत्म थी वेंदो, सभिनि जो विनाश थी वेंदो। बाक़ी तव्हां देवी देवता रहंदव न। तव्हां हाणे जो ब्रह्मन ठहिया आहियो उहो ई ट्रांसफर थींदा सत्युग में। त हाणे तव्हांखे माँ बाप जी दुआयूं मिलनि थियूं न। माँ बाप तव्हांखे स्वर्ग जो मालिक थो ठाहे न। हुते त सुख ई सुख आहे। बाबा चवनि था
हिन समय कलयुग में दुख सभी धर्म दुखी आहिनि। हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचणो आहे। कलयुग में केतिरा ढेर मनुष्य आहिनि, सतयुग में केतिरा थोड़ा एतिरा मनुष्य न हूंदा, उते घटि हूंदा। जेतिरे ब्राह्मण हूंदा उहे पोइ देवता ठहींदा। ब्राह्मण अर्थात जो पक्का प्रतिज्ञा करण वारा, उन ते हलण वारा, उन्हनि खे देवता चईंदासीं। उहो बि त्रेता ताईं वृद्धि खे पाईंदा वेंदा। चईंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों सतयुग हुयो, बिफोर क्राइस्ट ऐं आफ्टर क्राइस्ट। सतयुग में त हिकु ई धर्म आहे न, हिकु ई राज्य हूंदो, छोकी मुख्य धर्म ई 4 आहिनि। त क्राइस्ट खां पहिरियों हाणे जेको वरी खां सतयुग में धर्म हूंदो उहो क्राइस्ट खां पोइ ई ईंदो न। त बाबा चवंदा आहिनि कि माण्हू सतयुग में त हिकु ई धर्म हूंदो, हिकु जो ई राज्य हूंदो, त मनुष्य बि थोड़ा हूंदा। सिर्फ भारत ही हूंदो, ॿियो कोई धर्म न हूंदो। सिर्फ सूर्यवंशी ही हूंदा, चंद्रवंशी भी न हूंदा। सूर्यवंशियुनि खे भगवान भगवती चइबो आहे, छो जो उहे संपूर्ण पाप समान हूंदा न। तव्हां ॿार ॼाणदा आहियो पतित पावन त हिकु परम पिता परमात्मा ई आहे। चक्र जे चित्र तरफ़ बाबा इशारो करे चवनि था, ॾिसो बाप मथे में वेठा आहिनि, इहे ब्रह्मा द्वारा स्थापना करनि था। हाणे तव्हां पढ़ो था न, जॾहिं हिन देवताउनि जो राज्य रहंदो आहे तॾहिं ॿियो कोई धर्म न रहंदो आहे। बाबा चवनि था पोइ अॼुकल्ह पोइ वृद्धि थींदी रहंदी आहे, मथां खां आत्मायूं ईंदी रहंदियूं आहिनि, वर्ण बदलदा वेंदा आहिनि, जीव आत्मायूं हिन सृष्टि ते वधंदियूं वेंदियूं आहिनि। सतयुग में हूंदा ई 9 लख, पोइ करोड़ हूंदा, पोइ वृद्धि खे पाईंदा वेंदा। सतयुग में भारत श्रेष्ठाचारी हुयो, हाणे त भारत भ्रष्टाचारी थी वियो आहे न। ईअं न सभु धर्म वारा श्रेष्ठाचारी थी वेंदा। केतिरा ढेर मनुष्य आहिनि, हिते भी भ्रष्टाचारी खां श्रेष्ठाचारी थियण में केतिरी मेहनत करणी पवंदी आहे न। घड़ी घड़ी श्रेष्ठाचारी ठहींदे ठहींदे पोइ विकारी ठही वेंदा आहिनि। विकारी ठही वञण खां पोइ भ्रष्टाचारी ठही वेंदा आहिनि। बाबा चवनि था, बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हांखे कारे खां गोरो ठाहिण, तव्हां घड़ी घड़ी पोइ किरी पवंदा आहियो। बेहद जे बाप त सिधी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, चईंदा आहिनि इहे छा कुल कलंकी ठहींदा आहियो, कारो मुंहुं करे छॾियो, छा तव्हां घोरो न ॾींदव? तव्हां अॼुकल्ह पोइ श्रेष्ठ हुयो, पोइ कलायूं कमती थींदी वेंदियूं आहिनि। कलयुग अंत में त कलायूं हिकदमि पूरी ख़तम थी वेंदियूं आहिनि। सतयुग में सिर्फ़ हिकु ई भारत हुयो। बाबा चवनि था सतयुग में सिर्फ हिकु ई भारत हुयो, हाणे त सभु धर्म आहिनि। बाप अची करे पोइ सतयुगी श्रेष्ठ सृष्टि जी स्थापना कंदा आहिनि। ताकि बि श्रेष्ठाचारी ठहिणो खपे। श्रेष्ठाचारी केरु अची करे ठाहींदो आहे? बाप ही गरीब निवाज आहे न, पैसे जी हिते ॻाल्हि न आहे। तीरथ जे बाप वटि श्रेष्ठ ठहिण ईंदा आहियो त बि माण्हू चईंदा आहिनि तव्हां हिते छो वेंदा आहियो, केतिरा विघ्न विझंदा आहिनि। तव्हां चईंदा आहियो हिन रुद्र ज्ञान यज्ञ में असुरनि जा विघ्न पईंदा आहिनि, अबलाइन ते अत्याचार थींदो आहे, पोइ स्त्रियुनि खे बि ॾाढो तंग कंदा आहिनि, विकार जे लाइ शादी कंदा आहिनि। हाणे बाप काम चिता था लाई करे सभिनि खे ज्ञान चिता ते विहारनि था न। हाणे बाबा सभिनि खे काम चिता था लाई करे ज्ञान चिता ते विहारनि था न। जन जन्मांतर जो कॉन्ट्रैक्ट आहे। हिन समय आहे ही रावण राज्य। बाबा चवनि था गवर्नमेंट केतिरा शादी माना कंदी आहे, रावण खे जलाईंदा आहिनि, खेल ॾिसण वेंदा आहिनि। हाणे इहे रावण काथां खां आयो? रावण जो जन्म थियो त 2500 वर्ष थिया आहिनि। रावण सभिनि खे शोक वाटिका में विहारे छॾियो अथई। बाबा चवनि था
रावण सभिन के शोक वाटिका में विहारिश रहते हैं। सब दुखी दुखी है न, राम राज्य में सब सुखी सुखी हूंदा। हाणे आई कलयुग जो अंत, विनाश सामो बीठो, एतिरा करोड़ मनुष्य मरदा त जरूर लड़ाई लगदी न, सरसो मुआफिक सब पिसजी वेंदा। हाणे ॾिसजो तैयारी थी थी, बाप स्वर्ग जी स्थापना करन था न, इह ज्ञान ऐं ॿियो कोई भी ॾेई न सके। बाबा हाणे हिन सृष्टि ते अची करे स्वर्ग जी स्थापना था करन, ये ज्ञान ॿियो कोई ॾेई न सघे न, ये ज्ञान बाप ही अची करे ॾींदा आहिनि। ॿियो पतित खे पावन ठाहींदा आहिनि, ये ज्ञान बाप अची करे ॾींदा आहिनि ऐं पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। सतगति करण वारो त हिकु ही बाप आहे न, सतयुग में आई सतगति गति, हुते गुरु जी दरकार न हूंदी, हुते बाबा रेस्ट कंदसि परम धाम में। असां स्वर्ग में रेस्ट कंदासीं, बाबा परम धाम में रेस्ट कंदा। हाणे त हिन नॉलेज सां त्रिकालदर्शी ठहींदा आहियो न। सत्युग में लक्ष्मी नारायण में ये ज्ञान बिल्कुल भी न हूंदो, त पोइ परंपरा खां ये ज्ञान काथां खां आयो। हाणे त आहे ई कलयुग जो अंत। बाप चवनि था तव्हां मूंखे यादि करो, स्वर्ग जी राजधानी स्थापना करण वारे बाप खे ऐं वर्षे खे यादि करो। स्वर्ग जी स्थापना करण वारे बाबा ऐं वर्षे खे यादि करो। पवित्र त जरूर रहणो पए, उहा आहे ई पावन दुनिया, इहा आहे पतित दुनिया। पावन दुनिया में कंस, जरासंधी, हिरणाकश्यप आदि हूंदा न आहिनि, अर्थात अहिड़े संस्कार स्वभाव वारी आत्मायूं उते हूंदियूं न आहिनि। कलयुग जी ॻाल्हियूं त सतयुग में खणी आहिनि। शिव बाबा आहिनि कलयुग जे अंत में, शिव बाबा आया कल पोइ कृष्ण ईंदो। शिव बाबा आहिनि पोइ कल कृष्ण ईंदो हिन सृष्टि ते। बाबा चवनि था कि त शिव बाबा ऐं श्री कृष्ण जे पाठ खे मिलाए छॾियो अथनि, छो जे अॼु ऐं कल जी ॻाल्हि आहे न, भई हाणे शिव बाबा आहे पोइ भॼ शिव बाबा मथे हली वेंदा अञा ऐं हेठि कृष्ण जो जन्म थी वेंदो, छोकी पोइ सृष्टि खे शुरू भी त करणो आहे न। मतलब बाबा सेकेंड में तो सभिनि खे मथे वठी वेंदा, पोइ हेठि अची करे कृष्ण जो जन्म थी वेंदो, मतलब सभु कुझु रेडी हूंदो। बाबा जी न प्रलय न थींदी, कुझु पांडव संप्रदाय जा कुझु शूद्र कुल जी आत्मायूं भी रहंदियूं, जो सृष्टि जी नई सृष्टि जी स्थापना जे निमित्त ठहींदियूं, भी कंस्ट्रक्शन केरु त कंदो न, त उहा भी रहंदियूं, नई सृष्टि जी स्थापना कंदियूं। तॾहिं त उन्हनि में संस्कार अंत में हूंदा कि हीअं ठाहिणो, पोइ तॾहिं माण्हू उहा आत्मायूं हिन समय अची करे पोइ उहो कमु कंदियूं आहिनि, न त उन्हनि खे लॻंदो भई स्वर्ग अची। त बाबा चवनि था ॾिसो अॼु ऐं कल्ह जी ॻाल्हि आहे, अक्षय बाबा हिते पूरी सृष्टि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो थो ॾियनि, ऐं जंहिं सेकेंड में बाबा हली हलंदा सभिनि खे वठी, पोइ ॿिए सेकेंड कृष्ण जो जन्म थी वेंदो। छोकी सृष्टि कायम रहंदी आहे न, ऐं 5000 साल जो चक्कर भी हुन सेकेंड खां ई शुरू थींदो जॾहिं कृष्ण जो जन्म थींदो। कि गुही ॻाल्हियूं बाबा असांखे ॿुधाइनि था। शिव भगवान वाचे उन्हनि द्वारा पढ़ी करे श्री कृष्ण जी आत्मा ये पद पाईंदी आहे। उन्हनि पोइ भूल सां गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। इहा भूल पोइ भी थींदी, मनुष्य भ्रष्टाचारी थिया तॾहिं त बाप अची करे सभिनि खे श्रेष्ठाचारी ठाहिनि। श्रेष्ठाचारी 84 जन्म पूरा करे भ्रष्टाचारी थींदा आहिनि। ये चक्कर ते समझाइण ॾाढो सहज आहे। झाड़ भी ॾेखारियो आहे न, हेठि तव्हां राजयोग में तपस्या था करो, मथे में लक्ष्मी नारायण बीठा आहिनि। ऐं बाबा चित्रनि ते समझाइनि था। बाबा चवनि था कि तव्हां भी पहिरियों ई चित्रनि ते समझायो, पोइ मुरली क्लास ॿुधायो। हाणे तव्हां सुर में वेठा आहियो न, फाउंडेशन लॻे थो। तव्हां ॼाणदा आहियो वरी सूर्यवंशी कुल में वेंदासीं। राम राज्य खे वैकुंठ, राम राज्य खे वैकुंठ न चईंदासीं। बाबा चईंदा आहिनि श्री कृष्ण जे राज्य खे वैकुंठ चईंदासीं, अर्थात
सूर्यवंशी कुल वैकुंठ में हूंदो। मतलब जाते श्री कृष्ण जो राज्य हूंदो न जे जगह ते हुनखे वैकुंठ चईंदासीं। राम राज्य त पूरी दुनिया में अची वेंदो हाणे सतयुग खां पोइ, हुनखे वैकुंठ न चईंदासीं, लेकिन श्री कृष्ण जे राज्य खे वैकुंठ चईंदासीं। श्री कृष्ण जो जाते राज्य हूंदो। हाणे तव्हां वटि ॾाढा ईंदा एग्ज़िबिशन आदि में तव्हांजो नाम बालो थींदो बाबा चवंदा। हिक ॿ खे ॾिसी करे वृद्धि खे पाईंदा वेंदा। बाप अची करे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। चित्रनि ते के सम्झाइण ॾाढो सहज आहे। सतयुग जी स्थापना भगवान ई अची करे कंदा आहिनि ऐं ईंदा आहिनि पतित दुनिया में। सावरे खां असांखे गोरो ठाहींदा आहिनि न। तव्हां श्री कृष्ण जी राजधानी जी वंशावली आहियो न बाबा जी। असां श्री कृष्ण जी आत्मा जी वंशावली आहियूं। प्रजा बि आहियो। बाप सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। निराकार शिव बाबा आत्माउनि खे वेही करे सम्झाईंदा आहिनि कि तव्हां मूंखे यादि करो। ये रूहानी यात्रा आहे न। हे आत्माऊं, तव्हां पंहिंजे शांति धाम निर्वाण धाम खे यादि करो त स्वर्ग जो वरसो मिली वेंदो। हाणे तव्हां संगम ते वेठा आहियो। बाप चईंदा आहिनि मूंखे पंहिंजे वरसे खे यादि करो त तव्हां हिते स्वर्ग में अची वेंदव। जो जेतिरो यादि कंदो ऐं पवित्र रहंदो ओतिरो को ऊच पद ते पाईंदो। बाबा जो ज्ञान ॿुधण त स्वर्ग में त ईंदो, लेकिन जो बाबा जी यादि कंदो पवित्र रहंदो वो हुते ऊच पद पाईंदो। बाबा चवंदा तव्हांखे केतिरी वॾी दुआयूं मिलनि थियूं। धनवान भव, पुत्रवान भव, आयुष्मान भव। ये दुआयूं स्वयं परमात्मा असांखे सभी आत्माउनि खे ॾियनि था न। देवताउनि जी आयु ॾाढी वॾी हूंदी आहे। साक्षात्कार थींदो आहे हाणे शरीर छॾे करे असांखे ॿार ठहिणो आहे त इहे अंदर में अचिणो खपे। असां आत्माऊं आहियूं। ये पुराणो शरीर छॾे करे वञी करे असां गर्भ महल में वेंदासीं। असांखे हाणे अंदर अचिणो खपे कि असां आत्माऊं शरीर उहे संस्कार हाणे खां ई धारण करणा आहिनि त असांजे मन में इहो बि अंदर अचिणो खपे कि असां आत्माउनि खे पुराणो शरीर छॾे करे असां गर्भ महल में वञी करे वेंदासीं। अंत मते सुगति बुढ़े खां पोइ असां छो न ॿार ठहूं। आत्मा हिन शरीर सां गॾु आहे तेसिताईं तकलीफ़ महसूस कंदी आहे। आत्मा हिन शरीर सां गॾु आहे तेसिताईं तकलीफ़ महसूस कंदी आहे। आत्मा शरीर सां अलॻि आहे त आत्मा खे कोई तकलीफ़ न थींदी आहे। बाबा चवंदा शरीर सां अलॻि थियो खलास। असांखे हाणे वञिणो आहे मूल वतन में। मूल वतन खां बाबा आया आहिनि असां सभिनि खे वठी वञण लाइ। मूल वतन खां बाबा आया आहिनि असां सभिनि खे वठी वञण लाइ। असांखे हाणे वञिणो आहे पंहिंजे घर। ये दुखधाम आहे न। हाणे असां वेंदासीं मुक्ति धाम। बाप चवनि त सभिनि खे मुक्ति धाम वठी वञण लाइ मां आयो आहियां। जो भी धर्म वारा आहिनि सभिनि खे मुक्ति में वञिणो ई आहे ऐं असां बि वेंदासीं, लेकिन असां वापसि पोइ स्वर्ग में पंहिंजे समय ते सभु अची वेंदासीं। लेकिन बाक़ी सभी आत्माऊं मुक्ति धाम में निवास कंदियूं। उहे पुरुषार्थ जी मुक्ति जे लाइ कंदा आहिनि। बाप चवंदा मूंखे यादि करो त मूं वटि अची वेंदव परम धाम में। बाबा खे यादि करे भोजन खायो त तव्हांखे ताक़त मिलंदी। अशरीरी थी करे तव्हां पैदल आबू रोड ताईं हली वञो, कॾहिं तव्हांखे कुझु बि थकावट न थींदी। बाबा चवंदा अशरीरी थी करे आबू रोड ताईं हली वञो त बि तव्हांखे थकावट न थींदी। बाबा शुरू में ये प्रैक्टिस कराईंदा हुया। सम्झंदा हुया असां आत्माऊं ॾाढो हल्को थी करे पैदल हलंदा हुया, कुछ भी थकावट न थींदी हुई। शरीर बिगड़ता आत्माऊं तो सेकंड में बाबा वटि पहुची सकती है।
शरीर बिगर असां आत्मा आहियूं। सेकंड में अशरीरी थी वेंदासीं न त सेकंड में असां बाबा वटि पहुची वेंदासीं। बाबा चवनि था हिते हिकु शरीर थदी आहे, आत्मा सेकंड में वञी करे लंडन में जन्म वठंदी आहे। आत्मा जहिड़ी तिखी ॿियो कोई चीज न हूंदी आहे न। त हाणे बाप चवनि था ॿार हाणे तव्हांखे मां वठी वञण लाइ आयो आहे न, हाणे मुंहिंजे बाप खे यादि करो। हाणे तव्हांखे प्रैक्टिकल में बेहद जे पारलौकिक बाप जी दुआयूं मिलनि थियूं। हाणे सची प्रैक्टिकल में बेहद जे पारलौकिक बाप जी सभिनि खे दुआयूं मिलनि थियूं न। बाप ॿारनि खे श्रेष्ठ श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि। धन दौलत आदि सभु तव्हां वटि रखो। बाबा ॿारनि खे श्रेष्ठ श्रेष्ठ मत था ॾियनि, बाक़ी धन दौलत आदि सभु पाण वटि रखो। सिर्फ़ ट्रस्टी थी करे संभालो। बाबा सिर्फ कुछ वरदान है, सिर्फ चईंदा आहिनि पंहिंजी देह देश संबंध पदार्थ वस्तु वैभव धन दौलत इसका भी तव्हांखे कम सिर्फ मुंहिंजे राय ते हलो, मुंहिंजे चए ते हलो। उनसां कीअं संबंध निभाइणो आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। कीअं पैसनि खे यूज़ करणो आहे, मुंहिंजी राय ते हलो। बाबा संता का चईंदा आहियो त आया आहियो, हे भगवान ये सब कुछ तव्हांजो आहे। भगवान ॿार ॾिनई, भगवान ये धन दौलत ॾिनई। अच्छा पोइ भगवान अची करे चए थो इन्हनि सभिनि सां बुद्धि योग कढो, त तव्हां ट्रस्टी थी करे हलो। बाबा ही सभु कुझु भगवान सभु कुझु ॾिनो अथई त भगवान चए थो हाणे इन्हनि सभिनि सां बुद्धि योग कढी करे ट्रस्टी थी करे हलो। श्रीमत ते हलो त बाप खे मालूम पइजी वेंदो त कोई बाप खे मालूम पइजी वेंदो त कोई कुकर्म न करे सघंदव। पोइ कुकर्मनि सां बचण लाइ असांखे बाबा खे सभु कुझु बाबा जे चए ते हलणो आहे, बाबा खे सभु कुझु ॿुधाइणो आहे। श्रीमत ते हलण सां ई तव्हां श्रेष्ठ ठहींदा, अश्रीमत ते हलण सां तव्हां भ्रष्ट ठही वेंदा आहियो। बाबा चवनि था अधु कलाक तव्हांखे भ्रष्ट ठहिण में लॻियो, 16 कलाक खां पोइ 14 कलाक ठहींदा, पोइ धीरे धीरे कलायूं कमती थींदी वेंदियूं आहिनि। त हिन में टाइम लॻंदो आहे, आत्माउनि जी कलायूं ख़तम थियण में बि टाइम लॻंदो आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। थाना जे लाइ मुख्य सार आहे हलदे फिरदे अशरीरी थियण जो अभ्यास करणो। भोजन हिकु बाप जी याद में रही करे खाइणो आहे। माता पिता जी दुआएं वठणियूं आहिनि, ट्रस्टी थी करे रहणो आहे। हर हिकु ॻाल्हि बाबा जी राय ते करो, कोई बि कुकर्म न करणो आहे। वरदान आहे अनासक्त ठही लौकिक खे संतुष्ट कंदे भी ईश्वर कमाई जमा करण वारा राजयुक्त आत्मा ठहो। कई बार लौकिक कार्य लौकिक प्रवृत्ति लौकिक संबंधी संपर्क निभाईंदे हुए पंहिंजी विशाल बुद्धि से सभिनि खे संतुष्ट भी कंदा आहिनि। ईश्वर कमाई जो राज ॼाणदे हुए विशेष हिस्सो भी कढी वठंदा आहिनि। कई बार लौकिक कार्य लौकिक प्रवृत्ति लौकिक संबंध निभाईंदे हुए पंहिंजी विशाल बुद्धि सां पंहिंजी सभु कुछ कंदे हुए संबंध संपर्क में भी ईंदे हुए धन सफल कंदे हुए सभिनि खे संतुष्ट भी कंदा आहिनि। ऐं बाबा चवनि था ईश्वर कमाई जो राज ॼाणदे हुए ईश्वर जी भंडारी में भी ॾींदा आहिनि, तन भी लॻाईंदा आहिनि, मन भी लॻाईंदा आहिनि, धन भी लॻाईंदा आहिनि। जेका विशाल बुद्धि घर गृहस्थी में रहण वारी जेकी आत्मायूं विशाल बुद्धि वारी हूंदियूं न,
तो वह बाबा के कार्य में तन मन धन भी लगाएंगे और लौकिक खे भी संतुष्ट कर दो। एक नामी एका नामी वारा अनासक्त बारायण, एक नामी एका नामी वारा अनासक्त बारायण जो सर्व खजाना समय शक्तियों और स्थूल धन के लौकिक सा एका नामी करे अलौकिक कार्य में प्रागदली सा लगाए हैं। पंहिंजो खजानो ज्ञान गुण शक्ति, पंहिंजो जी आत्मा में जो भी खजाना है, जो भी समय उन्हनि खे मिलंदो आहे, शक्तियूं जो उन्हनि खे मिलंदियूं आहिनि, ऐं स्थूल धन उन्हनि वटि जो भी आहे, वो ये न कि सॼो ॾींहुं घर में ॿार धंधो आदि हुनमें बिजी रहनि, वो उन्हनि खे भी संतुष्ट कंदे हुए बाबा जे घर में भी पंहिंजी आत्मा जी शक्तियुनि खे गुणनि खे जो भी बाबा ॾिनो अथई, समय खे ऐं स्थूल धन जो भी उन्हनि खे प्राप्त हूंदो आहे वो बाबा जे कार्य में प्रागदली सां एका नामी करे अलौकिक कार्य में प्रागदली सां लगाईंदा आहिनि। अहिड़ा युक्त युक्त राजयुक्त ॿार ही महिमा योग्य। स्लोगन आहे स्मृति स्वरूप ठही करे हर कर्म करण वारा ही प्रकाश स्तंभ ठहींदा। बाबा जी याद जी स्मृति में रही करे मन वचन कर्म कम करो त उहो ही ॿार प्रकाश स्तंभ ठही वेंदा। ओम शांति। बाबा खे याद करो।